Subscribe to Nerdful Bros and press the bell icon button for latest update and notifications. फरमाने की चांस दिनो तू ॾिठी हूंदी वीडियो पाण हाँ हाँ मूं ॾिठी हिन जी वीडियो सेरिज भुट्टो सां गॾु ऐं सेरिज भुट्टो हिनखे तमामु घणो सुठे तरीक़े सां सम्झायो ऐं हू पाण चाहींदी त हीअ एक्टर थिए पर ही मूंखे त हिन में जरासीम नज़र न आया। हिते बीठी आहियां तूं मूंखे परचाए थो मां तोखां नाराज़ थी वई आहियां थोरो मूंखे परचाए ॾेखार सुभाणे गाने जी रिकॉर्डिंग आहे। बीठो छो पुट वे नालो छा आहे तुंहिंजो भाउ? यूनुस चांडियो। त चांडियो साहब तव्हांखे शौक़ु कोन्हे एक्टिंग करण जो? एक्टिंग जो शौक़ हो पोइ एक्टिंग छो कोन कई? ओॾीमहिल माण्हू बीठा आहिनि करे शर्म कयो। हाणे बाबा माण्हू त बीठा हूंदा, माण्हू खे थोरी ॾिसणो हूंदो एक्टिंग जे दौरान, कंहिंखे न ॾिसणो, रुॻो एक्टिंग करणी हूंदी आहे। नवां माण्हुनि ॻोठा खां आया हुआसीं। पाण छा कंदे हिते? हाणे कोई धंधो बंदो मिलंदो। कहिड़ो धंधो? कहिड़ो धंधो? को न को पोइ माना एक्टिंग त रूखटो थी वई आहे। एक्टिंग बि कंदासीं। एक्टिंग बि कंदे ऐं धंधो बि कंदे। धंधो बि कंदासीं। हिकिड़ो कमु करिणो पवंदे, या त धंधो करे या त एक्टिंग कर, छा कंदे? ॿई करिणो पवंदा। यार ॿियनि सां कीअं थींदो चकर इहो? छो घर बि हलाइणो आहे। शादी थियल रही? जी हा, शादी थियल रही? शादी थिए। अच्छा, कंहिंखे ॾिसी आया हुई तूं ॻोठा खां? मूंखे टीवी में अचिणो आहे, हिकिड़ो हूंदो आहे न शौक़ु आहे ॾियो के तव्हांखे ॾिसी एक्टिंग पोइ मूंखे बि शौक़ु थी वियो। मूंखे ॾिसी? जी जी। मुंहिंजे लाइ ॿिया त तव्हां सुठा सफ़र उन चयसि सेरिश चयसि चङो मां तोखां नाराज़ हाणे मूंखे परचाए ॾेखार। हा त हे चए छा पियो जानू माफ़ कर जानू माफ़ कर ईअं परचाईंदो हुई? यार एक्टिंग ॾाढो ॾुखियो कमु आहे भाउ, हर को ॻोठा संभरियो। मां कसम सां हिनखे सही सम्झायमि त पुट तूं ॻोठु वञी कुझु ॿियो को कमु करे। हिते कराची में तोखे रिहाइश कोन्हे, को मिट माइट कोन्हे। हल मां तोखे नंढिड़ो कमु बि ॾियारायां, मिसाल 10,000 12,000 13,000 रुपया। हिते तूं रिहाइश किथे कंदे, खाईंदे पींदे कीअं, ॻोठु कीअं मोकिलींदे? शादीशुदा माण्हू आई तूं पाण। ॿार घणा अथई? 2 ॿार। 2 ॿार वठनि बॉस। हा तूं पाण ॿुधा। अरे चरिया, ही कराची ॾाढो महांगो शहर आहे। पंहिंजे बच्चनि खे ॾिसो, हीअ एक्टिंग में कुझु कोन्हे वरियो। सुठो कमु कंदे त गारियूं खाईंदे, किनो कमु कंदे त माण्हू गाड़ी छा कयो? हाणे ॿुधाए किथां फ़ाइदो आहे एक्टिंग में? किथां फ़ाइदो? पुट ॾिस, हे शौक़ु आहे एक्टिंग, एतिरा पैसा न आहिनि सिंधी मीडिया में। तूं या त को कमकार वञी उते कर, हितां जो तूं सोच बि न। अॼु तोखे काउं ॾींहुं ॾिस तूं ईअं घुमंदो थो वठी। मूंखे हिट मिलियो, मूंखे एक्टिंग जो शौक़ु आहे। मुंहिंजे इमरान साहब सां हलाए थो कमु मिलंदा आहिनि, जेसि ताईं मुंहिंजी पहुच आहे बॉस। ऐं तोॾे अबा होॾे मां असां वियासीं प्रेस क्लब जे पोयों ग्राउंड में शूट पिया कयूं, उते बीठो हुजे, उते निकितो, वरी उतां खां हिते वठी आयोसि ऑफिस में, पुछीसि। बॉस मूंखे एक्टर घटि ठरकी घणो पियो लॻे। न न माण्हू शरीफ़ आहे, शरीफ़ माण्हू आहे। पोइ हाणे छा, मां तोखे हल भला तोखे कन्विंस बनविंस ॻोठु वेंदे? ॻोठ फिलहाल कोन आहियूं। पुट छा कंदे हिते ॻोठु न वेंदे त? को कमुकार कमुकार त मां चयो मां न पुट, एतिरी पघार गुज़ारो करे न 10-12 हज़ार में फिलहाल गुज़ारो करे करे वेंदे? गुज़ारो करे वेंदो कराची में? छा करे, मजबूरी आहे। अरे वो अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे, कहिड़ी एक्टिंग आहे? छॾे हर कंहिंजो शौक़ु न टोड़, छॾे ज़फ़र। मूंखे ॾिसी करे चओ मां मरी वेंदुमि तोखां बग़ैर। मां ज़िंदगी जो हिकु साह तुंहिंजे नाले ते थो करणु चाहियां, पर प्लीज़ पुट हेॾे छा थो ॾिसे? कैमरा ते न ॾिस, उहा ॻाल्हाए ॾेखार न।